अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्ज़ फ़हकुम बैनन नास वला तत्तबिल हवा। दीन इस्लाम जे अंदर जीअं असांखे निमाज़, रोज़े, हज, ज़कात, सदके ऐं ख़ैर सां गॾोगॾु इबादात, मामलात ऐं इख़्लाक़ियात जे हवाले सां तलक़ीन ऐं तालीम ॾिनी वई आहे, ईअं ई असांखे दीन इस्लाम जे अंदरि हुकूमत, सियासत, अॻुवाणी, क़यादत, रिआया ऐं अवाम जा हक़ इन हवाले सां बि असांखे क़ुर करीम जे अंदरि ऐं सीरत तय्यबा जे अंदरि मुकमल रहनुमाई कई वई आहे। क़ुर करीम जो मुतालो कयूं था ऐं शरीयत जो मुतालो कयूं था त असांखे इहा ॻाल्हि मिले थी त अलाह ताला केतिरा ई नबी, केतिरा ई पैगंबर, नबी हुजण सां गॾोगॾु, पैगंबर हुजण सां गॾोगॾु, रसूल हुजण सां गॾोगॾु उहे हुकुमरान बि हुया, उहे बादशाह बि हुया, उन्हनि जी हुकूमत हलंदी हुई, उन्हनि जी बादशाहत हलंदी हुई। जीअं दाऊद अलैहिस्सलाम जे हवाले सां अलाह ताला फरमायो त या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्ज़ फ़हकुम बैनन नास। ए दाऊद, असां तव्हांखे ज़मीन जे अंदरि ख़लीफ़ो बणायो आहे, यानी ज़मीन जे अंदरि असां तव्हांखे हुकूमत ॾिनी आहे, सल्तनत ॾिनी आहे, बादशाहत ॾिनी आहे। फ़हकुम बैनन नास बिल हक़, तव्हांखे हक़ सां अदुल करणो आहे, फ़ैसिलो करणो आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त असांखे दीन इस्लाम जे अंदरि सियासत जे हवाले सां, हुक्मरानीअ जे हवाले सां, क़यादत जे हवाले सां, अॻुवाणीअ जे हवाले सां ऐं जेकॾहिं असांखे आज़ाद मुल्क मिले थो, आज़ाद ख़ितो मिले थो, आज़ाद रियासत मिले थी, त असांजे मथां कहिड़ा हक़ आयद थियनि था, असांजे मथां कहिड़ियूं ज़िमेवारियूं लागू थियनि थियूं, उन हवाले सां बि दीन इस्लाम जे अंदरि असांखे रहनुमाई कई वई आहे। जीअं त अलाह ताला फरमायो त अल्लज़ीन मक्कनहुम फिल अर्ज़ अक़ामुस्सलाह व आतवुज़्ज़काह व अमरू बिल मारूफ व नहू अनिल मुनकर वलिल्लाहि आक़िबतुल उमूर। ए इंसानो, जेकॾहिं असां तव्हांखे ज़मीन जे अंदरि हुकूमत ॾियूं, अॻुवाणी ॾियूं, सरबराही ॾियूं ऐं आज़ाद ख़ितो ॾियूं, आज़ाद मुल्क ॾियूं, त तव्हांजो कमु कहिड़ो आहे? अक़ामुस्सलाह, निमाज़ जो निज़ाम क़ाइमु करणो आहे, व आतवुज़्ज़काह, ज़कात जो निज़ाम क़ाइमु करणो आहे, व अमरू बिल मारूफ व नही अनिल मुनकर, ऐं मुआशिरे जे अंदरि, उन मुल्क जे अंदरि तव्हांखे नेकीअ जो हुकुम करणो आहे, नेकीअ जो तलक़ीन करणो आहे ऐं बुराइनि खां, फहाशिन खां, ग़लति कमनि खां माण्हुनि खे रोकणो आहे। तव्हांजे मथां इहा ज़िमेवारी आहे। दीन इस्लाम जे अंदरि हुकूमत जे हवाले सां, अॻुवाणीअ जे हवाले सां, सियासत क़यादत जे हवाले सां, आज़ाद मुल्क जे हवाले सां असांखे मुकमल तलक़ीन कयो वियो आहे त कहिड़ा कहिड़ा उसूल आहिनि, क़वाइद आहिनि, ज़ाब्ता आहिनि, जेके तव्हांखे ज़मीन जे अंदरि लागू करणा आहिनि। अल्लाह ताला यहूद नसारा जे हवाले सां, तौरात इंजील जे हवाले सां फरमायो वलो अन्नहुम अक़ामुत तौरात वल इंजील वमा उनज़िल इलैहिम मिन रब्बिहिम लअकलू मिन फ़ौक़िहिम व मिन तहति अर्जुलिहिम। फरमायो त जेकॾहिं तौरात वारा, इंजील वारा ऐं हर उहा क़ौम जेके अल्लाह ताला आसमान तां शरीयत ॾिनी, फरमायो त जेकॾहिं उहे अल्लाह ताला जी नाज़िल करदा शरीयत जे मुताबिक़ निज़ाम क़ाइमु कंदा ज़मीन में, फरमायो त उन्हनि जे लाइ अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा बि खोले छॾिया ऐं फरमायो त ज़मीन मां बि अल्लाह ताला उनखे रोज़ी ऐं रिज़्क़ ॾींदो रहे आहे। वकतबना अलैहिम फ़ीहा अन्न नफ्स बिन्नफ्स वल ऐन बिल ऐन वल अनफ बिल अनफ वल उज़्न बिल उज़्न वसिन्न बिस्सिन्न वल जुरूह क़िसास। फरमायो त जेकॾहिं तव्हांखे दुनिया जे अंदरि असां हुकूमत ॾियूं, सियासत ॾियूं, अॻुवाणी ॾियूं, क़यादत ॾियूं, आज़ाद मुल्क ऐं आज़ाद रियासत ॾियूं, त तव्हांजो कमु इहो आहे त तव्हांखे क़िसास जो, बदिले जो निज़ाम क़ाइमु करणो आहे। जे मुआशिरे जे अंदरि अदुल रहे, इंसाफ़ रहे, एतिरे क़दुरु को नफ़्स के नफ़्स खे क़त्ल करे थो, बदिले में क़त्ल कयो वञे, को कंहिंजी अखि थो कढे, बदिले में अखि कढी वञे, को कंहिंजो कनु थो कपे, बदिले में उनजो कनु कपियो वञे, को कंहिंजो नकु थो कटे, बदिले में उनजो नकु कटियो वञे। अगरि ज़ख़्म को चाहियो था हिक ॿिए खे, त उनजो क़िसास ऐं बदिलो वरितो वञे। ऐं ईअं अल्लाह ताला फरमात इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहु व यसअून फिल अर्दि फ़सादा अन युक़त्तलू औ युसल्लबू। जेकॾहिं तव्हांखे आज़ाद मुल्क मिले, आज़ाद रियासत मिले, आज़ाद खितो मिले, त इहो बि कानून नाफ़िज़ करणो आहे त जेके माण्हू ज़मीन जे अंदरि फ़साद कनि था, अल्लाह सां, रसूल सां जंग जो ऐलान कनि था, उन्हनि जे लाइ सज़ाऊं मुक़ररु कयूं वञनि त जीअं मुआशिरे में अमन रहे, मुल्क में सलामती रहे, फ़साद ऐं दंगो ख़तमु थी वञे। फरमायो त उन्हनि जी सज़ा छा आहे? जेके माण्हू ज़मीन जे अंदरि फ़साद कनि था, ऐं युक़त्तलू, उनखे गबा गबा कयो वञे, टुकड़ा टुकड़ा कयो वञे, ऐं युसल्लबू, उन्हनि खे फाहे ते चाढ़ियो वञे, ऐं फरमायो त उनखे मुल्क नेकाली ॾिनी वञे, ऐं फरमायो त उनजे ॼंघनि ऐं ॿाहुनि खे कटियो वञे।
ये सज़ाऊं जेकॾहिं आज़ाद मुल्क में क़ाइम ऐं दाइम थींदियूं त पोइ उतां फितना ऐं फसाद जंग ऐं जदल ऐं ॾाढो ज़ोर ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़तम थी वेंदा। त असांजे लाइ इहो वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे जो असांखे अलाह ताला मुल्क पाकिस्तान अता कयो आहे ऐं मुल्क पाकिस्तान अता कयो त असांखे अलाह ताला जो निज़ाम क़ाइमु करणु घुरिजे ऐं जेके माण्हू हुकूमत ऐं सरबराहीअ जी बागडोर जिन जे हथ में आहे उहे निज़ाम क़ाइमु नथा कनि। अलाह ताला उनखे छा चयो, वमल्लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुल काफ़िरून वमल्लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुज़ ज़ालिमून वमल्लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुल फासिकून। जेके माण्हू आज़ाद मुल्क में इस्लाम जे नाले ते मुल्क ठहियो, ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते मुल्क ठहियो, अल्लाह जो निज़ाम क़ाइमु नथा कनि, फरमातो उहे काफ़िर आहिनि। अल्लाह जो निज़ाम क़ाइमु नथा कनि उहे ज़ालिम आहिनि। अल्लाह जो निज़ाम क़ाइमु नथा कनि उहे फासिक आहिनि, दीन इस्लाम खां निकितल आहिनि। ऐं इन शइ खे बि असां साम्हूं रखूं त असां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयूं। अगरि अल्लाह ताला असांखे आज़ाद मुल्क ॾिनो आहे, उन ॾींहं ते असां ग़लति कमु न कयूं, उन ॾींहं ते असां नाफ़रमानी वारा कम न कयूं, निमाज़ पढ़ूं, नवाफ़िल पढ़ूं, रोज़ो रखूं, बजाए इन जो फहाशी, बेहयाई, शराब कबाब जी महफ़िल मुनाक़िद करे अल्लाह ताला खे नाराज़ कयूं, अल्लाह ताला खे कावड़ायूं, छो जो ये अल्लाह ताला खे नाराज़ करण वारा अमल आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे पाकिस्तान जो जेको असांखे ख़ितो मिलियो आहे उन जे शुक्र में अल्लाह जी इताअत फरमा बरदारी ऐं इस्लाम जो निज़ाम ऐं इस्लाम जो निफ़ाज़ असां पंहिंजे मुल्क में आणण जी कोशिश कयूं। अल्लाह ताला खां दुआ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।